या करीम रब अज 5 ज़ुल्हज जुमो माऊ पहिरियों जुमो साईं एडवोकेट साईं मुजाहिद हुसैन फुल पोटो साईं घर में महबूब जी लख सलवात पढ़ाई हर महीने जो पहिरियों जुमो साईं वटि सलवात पढ़ंदा आहियूं। ओ मौला अॼो को एडवोकेट हाई कोर्ट साईं मुजाहिद हुसैन फुल पोटो साईं जो ख़ैर बाबा अली ॾिनो फुल पोटो साईं जो ख़ैर वॾेरो साईं ग़ुलाम शबीर फुल पोटो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थे महबूबन जे हिन पाक हज वारे महीने जो वास्तो थे मुजाहिद हुसैन साईं खे साईं जे सभिनी भाइरनि खे साईं जे पुटनि खे भाइटनि खे भाणेजनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। हिननि जा नंढा शहज़ादा सभई पढ़ाई में कामयाब थियनि बाला ऑफिसर थियनि ऐं हिननि जा क़यामत ताईं मौला सॼण साम्हूं हुजनि ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। मुजाहिदनि साईं खे रोज़गारी में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं गंज गंज अता फरमा। साईं ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं जा बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह नबी सरदार जो वास्तो थे ऐं इमाम हसन मीर हुसैन जो वास्तो थे साईं मोहम्मद रमज़ान मुग़ल साईं खे सेहत ॾे शफ़ा ऐं वॾी हयाती अता फरमा। मोहम्मद हाशिम सियाल साईं खे मौजज़े सां नौकरी अता फरमा। फरादन साईं खे ख़ैर सां बचड़ो ॼमे या दुआ क़बूल फरमा। अल्लाह यार फुल पोटो साईं जा गुलज़ार फुल पोटो साईं जा जुमिले जेके बि दुआ में वेठा आहियूं अॼु असां सभिनी जा बेड़ा पार फरमा। ग़ुलाम शबीर अब्बासी साईं जा बेड़ा पार फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके